ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ईरान में बस हादसे में फौत थी वियल सिंध वासी 28 ज़ाइरीन जा मड़ सिंध पहुचाइण खां पोइ तदफ़ीन जो सिलसिलो जारी आहे। लाड़काने वारह मेहर सन खैरपुर नवदरो बाकरानी में फौती ज़ाइरीन जी जनाज़ नमाज़ अदा कई वई आहे। जनाज़ नमाज़ में फौतिन जे मिटनि माइटनि शहरनि ऐं ॿियनि माण्हुनि वॾी अंग में शिरकत कई आहे। जनाज़ा खॼण ते हर अख आली सोग जी लहर शामिल आहे। ज़ख़्मियुनि जो मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में इलाज भी हलंदड़ आहे। अहम ख़बर आहे, ईरान में बस हादसे में फौत थी वियल सिंध वासी 28 ज़ाइरीन जा मड़ सिंध पहुचाइण खां पोइ तदफ़ीन जो सिलसिलो जारी आहे। लाड़काने वारह मेहर सन खैरपुर नवदरो बाकरानी में फौती ज़ाइरीन जी जनाज़ नमाज़ अदा कई वई आहे। जनाज़ नमाज़ में फौतिन जे मिटनि माइटनि शहरनि ऐं ॿियनि माण्हुनि जी वॾी अंग में शिरकत, जॾहिं त जनाज़ा खॼण ते हर अख आली सोग जी लहर शामिल आहे। ज़ख़्मियुनि जो मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में इलाज भी हलंदड़ आहे। ईरान में बस हादसे में फौत थी वियल सिंध वासी 28 ज़ाइरीन जा मड़ सिंध पहुचाइण खां पोइ तदफ़ीन जो सिलसिलो जारी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ईरान में बस हादसे में फौत थी वियल सिंध वासी 28 ज़ाइरीन जा मड़ सिंध पहुचाइण खां पोइ तदफ़ीन जो सिलसिलो जारी आहे। लाड़कानी वारह मेहर सन खैरपुर नवदिरो बाकरानी में फौती ज़ाइरीन जी जनाज़ नमाज़ अदा कई वई। इन हवाले से खैरपुर में लाइन ते मौजूद है गुलमीर फुलपोटरो। जी गुलमीर, कड़ा तफ़सील आहिनि? जी, खैरपुर में ईरान हादसे में फौत थी खैरपुर जी 4 ज़ाइरीन जा लाश खैरपुर में पहुची विया आहिनि, जिन मां टिनि खे जेके खैरपुर मीरल बाज़ार जा ॿुधाया वञनि था ऐं जिन में एजाज़ मंगणार ऐं मोहम्मद बख्श कासली ऐं आसिफ सरकी आहे, जिन जी जेको आहे नाज़ हाई स्कूल में जनाज़ नमाज़ थी वई आहे। जनाज़ नमाज़ जेको आहे मौलाना शबीर मूसी पढ़ाई वई आहे। जी ठीक है, जी मेहरबानी गुलमीर। अपडेट करण जे लाइ अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। ईरान में बस हादसे में फौत थी वियल सिंध वासी 28 ज़ाइरीन जा मड़ सिंध पहुचाइण खां पोइ तदफ़ीन जो सिलसिलो जारी आहे। लाड़काने वारह मेहर सन खैरपुर नवदिरो बाकरानी में फौती ज़ाइरीन जी जनाज़ नमाज़ अदा कई वई आहे। जनाज़ नमाज़ में फौतिन जे मिटनि माइटनि शहरियुनि ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई आहे। जनाज़ा खॼण ते हर अख आली थी वई, सोग जी लहर छायल आहे। ज़ख़्मियुनि जो मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में इलाज हलंदड़ आहे। अवांखे ॿुधायूं पिया, ईरान में बस हादसे में फौत थी वियल सिंध वासी 28 ज़ाइरीन जा मड़ सिंध पहुचाइण खां पोइ तदफ़ीन जो सिलसिलो जारी आहे। लाड़काने वारह मेहर सन खैरपुर नवदिरो बाकरानी में फौती ज़ाइरीन जी जनाज़ नमाज़ अदा कई वई। जनाज़ नमाज़ में फौतिन जे मिटनि माइटनि शहरियुनि ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई आहे। जनाज़ा खॼण ते हर अख आली थी वई, सोग जी लहर छायल आहे। ज़ख़्मियुनि जो मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में इलाज हलंदड़ आहे। बिल्कुल नाज़रीन, ईरान में बस हादसे में फौत थी वियल सिंध वासी 28 ज़ाइरीन जा मड़ सिंध पहुचाइण खां पोइ तदफ़ीन जो सिलसिलो जारी आहे। लाड़काने वारह मेहर सन खैरपुर नवदरो बाकरानी में फौती ज़ाइरीन जी जनाज़ नमाज़ अदा कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं मेहर मां आवाज़ जे रिपोर्टर ज़हीर अब्बास खां। जी ज़हीर अब्बास, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। ज़ाइरीन जेके ईरान बस हादसे में शहीद थिया हुआ, उहे अॼु सुबुह 6 बजे सुबुह जो उन्हनि जी डेड बॉडी पुलिस सिक्योरिटी हेठां जेकोवाल एयरपोर्ट खां वारा पहुचाया विया। जेके खुआड़ माले में उन्हनि जो वाक़ई घर आहे, उते सॾो विछायो वियो हुयो। जेको हिन हफ़्ते जनाज़ नमाज़ वारा हाई स्कूल में अदा कई आहे ऐं संदन उहे मुस्लिम मां बार खां बि दफ़न किया विया आहिनि। जी वरी मेहरबानी ज़हीर अपडेट करण लाइ। ईरान में बस हादसे में फौत थी वियल सिंध वासी 28 ज़ाइरीन जा मड़ सिंध पहुचाइण खां पोइ तदफ़ीन जो सिलसिलो जारी आहे। लाड़काने वारह मेहर सन खैरपुर नवदिरो बाकरानी में फौती ज़ाइरीन जी जनाज़ नमाज़ अदा कई वई आहे। जनाज़ नमाज़ में फौतिन जे मिटनि माइटनि शहरनि ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई आहे। जनाज़ा खॼण ते हर अख आली आहे, सोग जी लहर शामिल आहे। ज़ख़्मियुनि जो मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में इलाज भी हलंदड़ आहे। अहम ख़बर आहे, ईरान में बस हादसे में फौत थी वियल सिंध वासी 28 ज़ाइरीन जा मड़ सिंध पहुचाइण खां पोइ तदफ़ीन जो सिलसिलो जारी आहे। लाड़काने वारह मेहर सन खैरपुर नवदिरो बाकरानी में फौती ज़ाइरीन जी जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे। जनाज़े नमाज़ में फौतिन जे मिटनि माइटनि शहरनि ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई आहे। जनाज़ा खॼण ते हर अख आली आहे, सोग जी लहर शामिल आहे। ज़ख़्मियुनि जो मुख़्तलिफ़
अस्पतालुनि में इलाज भी हलंदड़ आहे। अहम ख़बर खां वाक़िया आगाह कयूं पिया। ईरान में बस हादसे में फौत थी वियल सिंध वासी 28 ज़ाइरीन जा मड़ सिंध पहुचाइण खां पोइ तदफ़ीन जो सिलसिलो जारी आहे। लाड़काणे वारह मेहड़ सन खैरपुर नवदेरो बाकराणी में फौती ज़ाइरीन जी जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे सागर सोलंकी। जी सागर, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी, ईरान में फोत थियल सनवासी नूर मोहम्मद जेको खोसो यूसी शालमान जे घोट अली मोहम्मद खोसे जो रहवासी हो, जंहिंजो मड़ अॼु सुबुह जो जेको आहे सो सन पहुतो आहे, जिते शाह हैदर सनई कब्रिस्तान में उनजी जनाज़ी नमाज़ अदा कई वई आहे। ऐं उन मड़ खे जेको शाह हैदर कब्रिस्तान में ई उनजी तदफ़ीन कई वई आहे, जॾहिं त वारसनि में रोज़ राड़ो मचल आहे ऐं संदसि तॾो जेको आहे ॻोठ में वेछायो वियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी सागर अपडेट करण जे लाइ। अहम ख़बर खां वाक़िए आगाह कयूं पिया। ईरान में बस हादसे में फौत थी वियल सिंध वासी 28 ज़ाइरीन जा मड़ सिंध पहुचाइण खां पोइ तदफ़ीन जो सिलसिलो जारी आहे। लाड़काणे वारह मेहड़ सन खैरपुर नवदेरो बाकराणी में फौती ज़ाइरीन जी जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे। जनाज़े नमाज़ में फौतियुनि जे मिटनि माइटनि शहरियुनि ऐं ॿियनि वॾेंग में शिरकत कई आहे, जॾहिं त जनाज़ा खॼण ते हर अखि आली थी वई सोग जी लहर छाइल आहे।